नऊं देरो में शुगर मिल बाईपास वटि सिविल सोसाइटी पारां तकरारी कैनालनि ख़िलाफ़ लॻायल धरणो 3 ॾींहं बि जारी आहे। ख़ालिद कोराई, फयाज़ अबड़ो, ईसा जतोई समेत ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी धरणो हिन वक़्तु बि जारी आहे। रोड सां बीठल ट्रक ऐं ट्रालर ड्राइवर बि 3 ॾींहंनि खां बीठल आहिनि, जंहिं करे ट्रक में लोड थियल सब्जी, टमाटा ऐं ॿियो सामान ख़राब थी रहियो आहे। ॿिए पासे शागिर्दनि नऊं देरो में बालक पार्क खां कैनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी। एहतिजाजी रैली जे अॻुवाण कुमेल रज़ा जतोई, अमार सोलंकी, अमानुल्लाह, आबिद नारेजो समेत ॿिया शागिर्द रैली में शरीक थिया। एहतिजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदे शुगर मिल बाईपास वटि पहुची धरणे में शामिल थी वई। सिंधु दरिया में असां सिंधियुनि जो साहु आहे, इन सां हथ चिरांद ख़त्म करण जा बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी थियण ताईं एहतिजाज जारी रहंदो। अब्दुल कादिर ओडो, कोशिश डिजिटल, नऊं देरो।